ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 28/8/2025। अॼु मिठा मिठा ॿार मीठे मीठे भाव चवनि था, मीठे मीठे ॿार हाणे तव्हांजी सुनवाई थिए थी। आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु जॾहिं तव्हां उत्तम ते उत्तम पुरुष हिन पुरुषोत्तम संगम युग ते ठहो था। प्रश्न हार ऐं जीत सां संबंधित कहिड़ो हिकु अहिड़ो भ्रष्ट कर्म आहे जो मनुष्य खे दुखी कंदो आहे? उत्तर आहे जुओ। ॾाढा मनुष्यनि में जुआ खेॾण जी आदत हूंदी आहे। इहो भ्रष्ट कर्म आहे छो जो हारण सां दुख, जीतण सां ख़ुशी थींदी आहे। तव्हां ॿारनि खे बाप जो फरमान आहे, ॿार दैवी कर्म करो। अहिड़ो कोई बि कर्म न करिणो आहे जंहिंमें टाइम वेस्ट थिए। सदा बेहद जी जीत पाइण जो पुरुषार्थ कंदा हलो। तव्हां बाप जो फरमान आहे असांखे कि हाणे दैवी कर्म करो। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंमें टाइम वेस्ट थिए। सदा बेहद जी जीत पाइण जो पुरुषार्थ करो। बेहद जी जीत। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। डबल ओम शांति। तव्हां ॿारनि खे बि चइणो हूंदो ओम शांति। हिते पोइ डबल ओम शांति आहे। हिकु सुप्रीम आत्मा शिव बाबा चईंदा आहिनि ओम शांति। शिव बाबा असांखे ओम शांति कंदा आहिनि। ॿियो इहे दादा बि चईंदा आहिनि ओम शांति। पोइ तव्हां ॿार बि चईंदा आहियो असां आत्मा आहियूं, शांति स्वरूप आहियूं, रहण वारी बि शांति देश जा आहियूं। हिते हिन स्थूल देश में पाठ वॼाइण आया आहियूं। इहे ॻाल्हियूं आत्मायूं भुलिजी वियूं आहिनि। पोइ आख़िर उहो ॾींहुं त ज़रूरु ईंदो न, जॾहिं सुनवाई थींदी। कहिड़ी सुनवाई? चईंदा आहिनि बाबा दुख हरे करे सुख ॾियो। हर हिकु मनुष्य सुख शांति ही पसंदि कंदा आहिनि। बाबा आहे ही ग़रीब निवास। हर हिकु मनुष्य सुख शांति पसंदि कंदा आहिनि। बाबा आहिनि ग़रीब निवास। हिन समय भारत बिल्कुलु ग़रीब आहे। ॿार ॼाणंदा आहिनि ग़रीब कंहिं हिसाब सां आहे। असां वटि ग़रीबी कहिड़ी आहे? दुनिया में सुख शांति पवित्रता आनंद प्रेम ज्ञान शक्तियूं न आहे न, हिन सां ग़रीबी आहे। हर हिकु मनुष्य पसंदि कंदो आहे सुख शांति ही पसंदि कंदा आहिनि। बाबा आहिनि बि ग़रीब निवाज। हिन समय भारत बिल्कुलु ग़रीब आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां बिल्कुलु साहूकार हुयासीं। इहे बि तव्हां ब्राह्मण ॿार ॼाणंदा आहियो। बाक़ी त सभु जंगल में आहिनि। तव्हां ॿारनि खे बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार निश्चय आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे श्री आहिनि। उन्हनि जी मत बि श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे। भॻवान वाच्य आहे न। मनुष्य त राम राम जी अहिड़ी धुन लॻाईंदा आहिनि जीअं बाजो बजाईंदा आहिनि। जॾहिं हाणे राम त त्रेता जो राजा आहे। उन जी महिमा ॾाढी हुई। 14 कला हुयो न, 2 कला कम। उन जे लाइ पोइ ॻाईंदा आहिनि राम राजा राम प्रजा। तव्हां साहूकार ठहींदा आहियो। राम खां ज़्यादा साहूकार लक्ष्मी नारायण आहिनि। राजा खे अन्नदाता चईंदा आहियूं न। बाबा बि दाता आहिनि। उहे सभु कुझु ॾींदा आहिनि। ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। हुते कोई अप्राप्त वस्तु न आहे जंहिंजे लाइ पाप करिणो पए। हुते पाप जो नाम न हूंदो आहे। अधु कल्प दैवी राज्य, पोइ अधु कल्प आसुरी राज्य। असुर अर्थात जंहिंमें देह अभिमान आहे, 5 विकार आहिनि। हाणे तव्हां आया आहियो खिवैया अथवा भॻवान वटि। तव्हां ॼाणंदा आहियो असां डायरेक्ट उन वटि वेठा आहियूं। खिवैया अथवा भॻवान वटि वेठा आहियूं। तव्हां ॿार बि वेही भुलिजी वेंदा आहियो। भॻवान त फरमाईंदा आहिनि उहो मञिणो खपे न। पहिरियों त उहो श्रीमत ॾींदा आहिनि श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठाहिण जे लाइ त मत ते हलणो खपे न। पहिरीं मत ॿार देही अभिमानी ठहनि।
बाबा असां आत्मा इनकी पढ़ाईंदा आहिनि, ये पको पको यादि करो, ये अक्षर यादि कयो त बेड़ो पार। ॿारनि खे सम्झायो आहे, तव्हां ही 84 जन्म वठंदा आहियो। ॿारनि खे सम्झायो आहे, तव्हां ही 84 जन्म वठंदा आहियो। तव्हां ही तमो प्रधान खां सतो प्रधान ठहींदा। इहा दुनिया त दुखी आहे न। स्वर्ग खे चइबो आहे सुखधाम। ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा, बाबा ॼाणंदा आहिनि शिव बाबा आहे। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जा असां स्टूडेंट्स आहियूं, है न। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि जा असां स्टूडेंट्स आहियूं। उहा बाप बि आहे, टीचर बि आहे, त पढ़ाइण बि सुठी रीति खपे न। उन्हनि जा असां स्टूडेंट आहियूं बाबा जा। उहो बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, त पढ़ाइणो बि सुठी रीति खपे। पढ़णो बि, उहो बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, त बाबा सां पढ़ण बि सुठी रीति खपे न। असां हुन जा स्टूडेंट्स आहियूं शिव बाबा जा। उहो भॻवानु टीचर ठही पढ़ाए थो। अगरि असांजो ध्यानु हेॾे होॾे वेंदो त ठीकु न आहे न। दैवी कर्म बि खपनि। कोई भ्रष्ट कर्म न करिणो आहे। भ्रष्ट कर्म में जुआ बि अची वेंदो आहे, इहे बि दुख ॾींदो आहे। हारियो त दुख थींदो, जीतो त ख़ुशी थींदी। हाणे तव्हां ॿारनि माया सां बेहद जी हार खाई आहे। हीअ बेहद जी हार ऐं जीत जो खेल आहे न। 5 विकार रूपी रावण सां हारे त हारिया, उन्हनि ते जीत पाइणी आहे। माया ते हारिया त हार, माया ते हारिया त हार। हाणे तव्हां ॿारनि जी जीत थियणी आहे। हाणे तव्हांखे बि जुआ आदि सभु छॾिणो पए। हाणे बेहद जी जीत पाइणी आहे। पूरो अटेंशन ॾियणो खपे। कोई बि अहिड़ो कर्म न करिणो आहे, टाइम वेस्ट न करिणो आहे। बेहद जी जीत पाइण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। कराइण वारो बाबा समर्थ आहे न। उहो सर्वशक्तिवान आहे। इहे बि सम्झाइबो आहे सिर्फ़ु बाबा सर्वशक्तिवान न आहे, रावण बि सर्वशक्तिवान आहे। परंतु ईअं न असां रावण खे सम्झी करे असां बाबा जो सर्वशक्तिवान भुलिजी वञूं। त सदा यादि रखो, मूंसां गॾु सर्वशक्तिवान आहे। मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। अधु कलाक रावण राज्य, अधु कलाक राम राज्य हलंदो आहे। हाणे तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो। हाणे उहा हद जी ॻाल्हियूं छॾे बेहद में लॻी वञिणो खपे, है न। खिवैया आया आहिनि, आख़िर उहो ॾींहुं आयो त आहे न। पुकार कई सुनवाई थींदी आहे, उछती उछ बाप वटि। बाप चईंदा आहिनि, ॿार तव्हां अधु कलाक ॾाढा धका खाधा, पते ठहियो। पावन भारत शिवालय हुयो, तव्हां शिवालय में रहंदा हुयो। हाणे तव्हां वैशालय में आहियो, तव्हां शिवालय में रहण वारनि खे पूछंदा आहियो। हिते हिन अनेक धर्मनि जो केतिरो घमसान आहे। बाबा चईंदा आहिनि, इन्हनि सभिनि खे मां खलास करे ॾींदो। बाबा चईंदा आहिनि, इन्हनि खे मां खलास करे ॾींदो। सभिनि जो विनाश त थियणो ई आहे। धर्म स्थापक विनाश न कंदा आहिनि। उहे सदगति ॾियण वारा गुरू बि न आहिनि। उहे सदगति ॾियण वारा गुरू बि न आहिनि। धर्म स्थापक सदगति ज्ञान सां ई थींदी आहे, ऐं ज्ञान त बाबा ई ॾींदा आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु ज्ञान सागर बाप आहे। इहे अक्षर सुठी रीति नोट करो। ॾाढा आहिनि जो हिते ॿुधी करे ॿाहिरि विया त हितां जी हिते रहिजी। जीअं गर्भ महल में चईंदा आहिनि न, असां पाप न कंदासीं, ॿाहिरि निकिरंदा बसि हुते जो हुते रहिजी आहे। ॾाढा
थोरो वॾो थियो पोइ पाप करणु लॻी वेंदो आहे। काम कटारी हलाईंदा आहिनि। सत्युग में त गर्भ बि महल हूंदो आहे। त बाबा वेही सम्झाईंदा आहिनि, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। कहिड़ो ॾींहुं? पुरुषोत्तम संगम युग जो, जंहिंजे बारे में कोई खे पतो ई न आहे। ॿार फील कंदा आहिनि असां पुरुषोत्तम ठहींदा आहियूं। ॿार फील कंदा आहिनि कि असां पुरुषोत्तम ठहींदा आहियूं। उत्तम ते उत्तम पुरुष असां ई हुयासीं। श्रेष्ठ ते श्रेष्ठ धर्म हुयो न। उत्तम ते उत्तम पुरुष असां ई हुयासीं। श्रेष्ठ ते श्रेष्ठ धर्म हुयो। कर्म बि श्रेष्ठ ते श्रेष्ठ हुयो। रावण राज्य ई न हूंदो आहे न। आख़िरी उहो ॾींहुं आयो अॼु त बाबा आया आहिनि पढ़ाइण। है न। कर्म बि श्रेष्ठ ते श्रेष्ठ हुया। रावण राज्य ई न हूंदो आहे न। उत्तम ते उत्तम पुरुष असां ई हुयासीं। श्रेष्ठ ते श्रेष्ठ धर्म बि असांजो ई हुयो। कर्म बि श्रेष्ठ ते श्रेष्ठ हुया। रावण राज्य ई न हुयो। आख़िरी उहो ॾींहुं आयो आहे जो बाबा अची करे असांखे पढ़ाइण आया आहिनि। उहो ई पतित पावन आहिनि त अहिड़े बाप जी श्रीमत ते हलणो पए। हाणे आहे कलियुग जो अंत। थोरो समय बि खपे न पावन ठहिण लाइ। 60 वर्ष खां पोइ वानप्रस्थ अवस्था थी वेंदी आहे। 60 त लॻी लाट। हाणे त ॾिसो 80 वर्ष वारा बि विकार के छॾंदा ई न आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां हिननि जी वानप्रस्थ अवस्था में प्रवेश करे पोइ हिननि खे सम्झाईंदो आहे। आत्मा ई पवित्र ठही पार वेंदी आहे। आत्मा ई उड़ंदी आहे। हाणे आत्मा में पंख कटियल आहिनि। हाणे आत्मा जा पंख कटियल आहिनि। उड़ी न सघंदी आहे न। रावण पंख कटे छॾिया अथई। पतित ठही विया आहिनि। कोई हिकु बि वापसि वञी न सघे। रावण सभिनि खे पतित ठाहे छॾियो आहे। कोई हिकु बि वापसि वञी न सघे। पहिरियों त सुप्रीम बाप खे अचिणो पए। असांजा पवित्रता जा पंख कटे छॾिया अथई न। ज्ञान योग जा पंख चईंदा आहिनि न बाबा। आत्मा पवित्र ठही पार वेंदी आहे। ज्ञान योग जे पंखनि सां पवित्र ठही पार हली वेंदी आहे। आत्मा ई उड़ंदी आहे। हाणे आत्मा जे पंख कटियल आहिनि। उड़ी न सघंदी आहे। रावण पंख कटे छॾिया अथई। पतित ठही विया आहिनि। कोई हिकु बि वापसि वञी न सघे। पहिरियों त सुप्रीम बाप खे वञिणो आहे। शिव जी बारात चईंदा आहिनि न। शंकर जी बारात न हूंदी आहे। बाबा जी पिछाड़ी असां सभु ॿार वेंदा आहियूं। बाबा आयल आहिनि वठी वञण लाइ। शरीर सहित त न वठी वेंदा न। आत्मायूं सभु पतित आहिनि। जॾहिं हिकु पवित्र जेसि ताईं पवित्र न ठहे तेसि ताईं आत्मायूं वापसि घर न वञी सघंदियूं आहिनि। प्योरिटी हुई त पीस प्रॉस्पेरिटी हुई। सिर्फ़ु तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म वारा ई हुयो। हाणे ॿिया सभु धर्म वारा आहिनि। डीटिज़म न आहे। उन्हनि खे कल्प वृक्ष चइबो आहे न। बड़ जी झाड़ सां इन्हनि जी भेट कबी आहे न। कल्प वृक्ष जी थुर आहे न। बाक़ी सॼो झाड़ खड़ो आहे। बड़ जी झाड़ सां हिन जी भेट कबी आहे। थुर आहे न। बाक़ी सॼो झाड़ खड़ो आहे न। बीठो आहे। वैसे इहे बि देवी देवता धर्म जो फाउंडेशन त आहे न। देवी देवता धर्म जो फाउंडेशन त आहे न। जीअं बड़ जे झाड़ जो हेठि जो उहो हिसो न आहे। बाक़ी सॼो झाड़ खड़ो आहे। हुयो ज़रूरु परंतु प्रायलोप थी वियो। पोइ वरी रिपीट थींदो।
बाबा चईंदा आहिनि मां वरी खां ईंदो आहियां हिकु धर्म जी स्थापना करणु, बाक़ी सभु धर्मनि जो विनाश कराए ॾींदो। न त सृष्टि चक्कर कीअं फिरे। चइबो बि आहे न वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। हाणे तव्हां पुराणी दुनिया ऐं नई दुनिया, हाणे पुराणी दुनिया आहे पोइ नई दुनिया रिपीट थियणी आहे। इहा पुराणी दुनिया बदिली पोइ नई स्थापना थींदी। इहे ई भारत नयो सो पुराणो ठहींदो, नयो सो पुराणो ठहींदो, पोइ पुराणे सां पोइ नयो ठहींदो। चईंदा आहिनि न जमुना जे कंढे ते परिस्तान हुयो। बाबा चईंदा आहिनि तव्हां कामचिता ते वेही क़ब्रिस्तानी ठही आहियो, हाणे तव्हांखे मां परिस्थानी ठाहींदो। श्री कृष्ण खे श्याम सुंदर चईंदा आहियूं छो, कंहिंजी बि ॿुधी में न ईंदो आहे। नाम त ॾाढो सुठो आहे, राधे कृष्ण आहे न्यू वर्ल्ड जा प्रिंस प्रिंसेस। बाबा चईंदा आहिनि कामचिता ते वेहण सां आयरन एज में आहिनि। घायल बि आहे न सागर जा ॿार कामचिता ते वेही जली आहे। हाणे बाबा सभु ते ज्ञान वर्षा कंदा आहिनि, पोइ सभु हली वेंदा गोल्डन एज में। हाणे संगम युग आहे न, तव्हांखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान मिलंदो आहे, जंहिंसां तव्हां साहूकार ठहींदा आहियो। हाणे असांखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान मिलंदो आहे, जंहिंसां असां साहूकार ठहींदा आहियूं। हिकु हिकु रतन लाखों रुपए जो आहे। उहो माण्हू पोइ सम्झंदा आहिनि शास्त्रनि जे वर्जन्स लाखों रुपए जा आहिनि। तव्हां ॿार हिन पढ़ाई सां पदमपति ठहींदा आहियो, सोर्स ऑफ इनकम आहे न। हिन ज्ञान रत्न खे तव्हां धारण कंदा आहियो, झोली भरंदा आहियो। उहो पोइ शंकर जे लाइ चईंदा आहिनि हे बम बम महादेव भरदो झोली। शंकर ते केतिरा इल्ज़ाम लॻाया आहिनि। ब्रह्मा ऐं विष्णु जो पाठ हिते आहे, हीअ बि तव्हां ॼाणंदा आहियो। 84 जन्म विष्णु जे लाइ बि चईंदा आहियूं, लक्ष्मी नारायण जे लाइ बि चईंदा आहियूं, तव्हां ब्रह्मा जे लाइ बि चईंदा आहियो। बाप बि सम्झाईंदा आहिनि राइट छा आहे रॉन्ग छा आहे, ब्रह्मा ऐं विष्णु जो पाठ छा आहे। तव्हां ही देवता हुयो, चकर लॻाए ब्रह्मन ठहिया आहियो, पोइ हाणे तव्हांखे देवता ठहींदा आहियो। पाठ सॼो हिते वॼंदो आहे। वैकुंठ जे खेल पाल ॾिसंदा आहिनि न, हिते त वैकुंठ आहे न। मीरा डांस कंदी हुई, उहे सभु साक्षात्कार कंदा हुया। केतिरो उन्हनि जो मान हुयो, साक्षात्कार कयो, श्री कृष्ण सां डांस कई। सो छा स्वर्ग में त न वई न, गति सदगति त संगम ते ई मिली सघंदी आहे न। हिन पुरुषोत्तम संगम युग खे तव्हां सम्झंदा आहियो। असां बाबा द्वारा हाणे मनुष्य खां देवता ठहूं था। विराट रूप जी बि नॉलेज खपे। विराट चित्र रखंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहे। अकासुर बकासुर इहे सभु हिन संगम ते ई नाम आहिनि। भस्मासुर बि नाम आहे न, कामचिता ते वेही भस्म थी वेंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मां सभिनि खे वरी खां ज्ञान चिता ते विहारे वापसि वठी वेंदो। आत्मायूं सभु भाउ आहिनि, चईंदा बि आहिनि हिंदू चीनी भाउ हिंदू मुस्लिम भाउ। हाणे भाउ जी बि आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। कर्म त आत्मा कंदी आहे न, शरीर द्वारा आत्मा लड़ंदी आहे। पाप बि आत्मा ते लॻंदो आहे, हिन करे पाप आत्मा चइबो आहे न। बाबा केतिरो प्यार सां वेही सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ॿिन्हिनि जो हक़ु आहे बार बार चइण जो। बाप दादा द्वारा ई चईंदा आहियूं हे ॿार सम्झंदा आहियो, असां आत्मा हिते अची करे पाठ वॼाईंदा आहियूं। पोइ अंत में बाबा अची करे सभिनि खे पवित्र ठाहे साथ वठी वेंदा आहिनि, है न। बाबा चईंदा आहिनि
ॿार हे ॿार सम्झंदा आहियो न, असां आत्मा हिते अची करे पाठ वॼाईंदा आहियूं, शिव बाबा बि हिते अची करे पाठ वॼाईंदा आहिनि। पोइ अंत में बाबा अची करे सभिनि खे पावन ठाहे साथ वठी वेंदा आहिनि। असां ॿारनि जो पाठ शुरू खां आहे, पोइ बाबा अची करे सभिनि खे पवित्र ठाहे पावन ठही पवित्र ठाहे मथे वठी वेंदा। हा न, इहे बि सम्झी सघंदा आहियूं। बाबा ई अची करे नॉलेज ॾींदा आहिनि, ईंदा बि हिते ई आहिनि। शिव जयंती बि मल्हाईंदा आहियूं। शिव जयंती खां पोइ थींदी आहे कृष्ण जयंती। श्री कृष्ण ई पोइ श्री नारायण ठहींदो। श्री कृष्ण ई पोइ श्री नारायण ठहींदो। पोइ चक्कर लॻाए अंत में सावरो पते ठही वेंदो। बाबा अची करे पोइ गोरो ठाहींदा आहिनि। तव्हां ब्राह्मण सो देवता ठहींदा। पोइ सीढ़ी बाबा चवनि था श्री कृष्ण ई पोइ श्री नारायण ठहींदा। पोइ चक्कर लॻाए अंत में पतित ठहींदा। बाबा अची करे गोरो ठाहींदा आहिनि। तव्हां ब्राह्मण सो देवता ठाहींदा। पोइ सीढ़ी उतरंदा। इहे 84 जन्मनि जो हिसाबु आहे न, ॿियो कोई जी बुद्धि में न हूंदो। बाप ई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप ई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। गीत बि ॿुधियो न, आख़िरी भक्तनि जी सुनवाई थींदी आहे। सॾ बि कंदा आहिनि, हे भॻवानु अची करे असांखे भक्ति जो फल ॾियो। भक्ति फल न ॾींदी आहे, फल भॻवानु ॾींदो आहे। भक्तनि खे देवता ठाहींदा आहिनि। ॾाढा भक्ति तव्हां कई, पहिरियों तव्हां ई शिव जी भक्ति कई। जो सुठी रीति इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा, तव्हां फील कंदव इहे असांजे कुल जो आहे। कंहिंजी बुद्धि में ज्ञान ठहिरंदो ई न आहे, त सम्झो कि हुन भक्ति ॾाढी न कई अथई। कोई बि ॻाल्हि अगरि असां हुनखे सम्झायूं, अहिड़ी सहज ॻाल्हि आहे, त बि सम्झंदा न। जे हाणे माण्हू कोई इहे ई न सम्झंदो आहे कि असां आत्मा ई आहियूं। त परमात्मा त छा ई मञंदा। चईंदा आहिनि इहे सभु प्रकृति जो खेल आहे, सभु कुझु प्रकृति थी करे। बसि शरीर बि ईअं ई हले थो 5 तत्वनि जो, प्रकृति सभु कुझु करे थी। छोजी हुननि खे त लॻंदो आहे न कि जेको मञंदो ई न आत्मा, उहो त चईंदो न एप्पल खाइण सां ताक़त ईंदी, शरीर हलंदो, ईअं हूअं। कंहिंखे चओ इहो शरीर ख़तमु थी वियो, हाणे छो नथो हले, त चईंदा हिन जा ऑर्गन्स ख़राबु थी विया न, इन करे। ऐं कंहिंजा ऑर्गन्स सुठा हूंदा आहिनि त चईंदा आहिनि पतो न लॻाए छो, कुझु ॿियो कुझु छो हूंदो अंदरि ख़राबी, पतो नथी लॻे। त अहिड़े माण्हुनि मतिलबु भक्ति कई ई न आहे, है न। मतिलबु भक्ति कई बि हूंदी त थोरी बहुत पुठियां आया आहिनि। हिते बि पहिरियों न ईंदा। ऐं ज्ञान मार्ग में बि जे कम भक्ति कई हूंदी, उहो जीअं त्रेता जे अंत में आया हूंदा, त्रेता में आया हूंदा। इहे हिसाबु आहे। जीअं ॾाढी भक्ति कई न, उन्हनि खे ॾाढो फल मिलंदो। थोड़ी भक्ति थोड़ो फल, उहो स्वर्ग जो सुख भोगे न सघंदा। छोजी शुरू में शिव जी भक्ति थोड़ी कई आहे, शिव जी भक्ति थोड़ी कई आहे शुरू में। तव्हांजी बुद्धि हाणे कमु कंदी आहे। बाबा भिन्न भिन्न युक्तियुनि सां सम्झाईंदा रहंदा आहिनि, है न। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु ज्ञान अविनाशी ज्ञान रतन जो पद्मनि जे समान आहे। इन्हनि सां पंहिंजी झोली भरो, बुद्धि रूपी झोली भरो।
बुद्धि में धारण करे पोइ दान करिणो आहे। ॿियो आहे श्री श्री जी शीश मत ते पूरो पूरो हलणो। श्री श्री जी श्रेष्ठ मत ते असांखे पूरो पूरो हलणो। आत्मा त सतो प्रधान, आत्मा खे सतो प्रधान ठाहिण लाइ देही अभिमानी ठहिण जो पूरो पूरो पुरुषार्थ करो। वरदान सर्व जे प्रति शुभ भाव, शुभ श्रेष्ठ भावना धारण करण वारा होली हंस ठहो। हंस बुद्धि अर्थात सदा हर आत्मा के प्रति श्रेष्ठ और शुभ भाव, शुभ सोचा। हर आत्मा के प्रति श्रेष्ठ और शुभ सोचन मतलब हंस बुद्धि। पहिरियों हर आत्मा जे भाव के परखण वारा और पोइ धारण करण वारा। कभी भी बुद्धि में कहिड़ी भी आत्मा के प्रति अशुभ व साधारण भाव धारण न हुजे। सदा शुभ भाव, शुभ भावना रखण वारा ही होली हंस आहिनि। वो कहिड़ी भी आत्मा जे अकल्याण जी ॻाल्हियूं ॿुधंदे ॾिसंदे अकल्याण खे कल्याण जी वृत्ति में बदिले ॾींदा। वो कहिड़ी भी आत्मा जे अकल्याण जी ॻाल्हियूं ॿुधंदे ॾिसंदे भी अकल्याण खे कल्याण जी वृत्ति में परिवर्तन करे छॾींदा। दूसरा यादि रखो, मां हंस बुद्धि वारी आत्मा आहियां। उन्हनि जी दृष्टि हर आत्मा जे प्रति श्रेष्ठ शुद्ध स्नेह जी हूंदी। उन्हनि जी दृष्टि हर आत्मा के प्रति श्रेष्ठ शुद्ध स्नेह जी हूंदी। उन्हनि जी दृष्टि हर आत्मा के प्रति श्रेष्ठ शुद्ध स्नेह जी हूंदी। स्लोगन आहे प्रेम से भरपूर अहिड़ी गंगा ठाहो जो आप जो तामा प्यार जो सागर बाबा दिखाए मिले। हर आत्मा प्रेम से भरपूर अहिड़ी गंगा ठाहो जो असां मां प्यार जो सागर बाबा दिखाए में दे। अव्यक्त इशारो, कई भगत आत्माएं प्रभु प्रेम में लीन थी वेंदियूं आहिनि ऐं कई पोइ ज्योति में लीन थी वेंदियूं आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे सेकंड में बाप जो परिचय, बाप जी महिमा ऐं प्राप्ति ॿुधायो, संबंध जी लवलीन अवस्था जो अनुभव करायो। सेकंड में बाप जो परिचय, बाप जी महिमा प्राप्ति ॿुधायो, संबंध जुड़ाइण जी लवलीन अवस्था जो अनुभव करायो। लवलीन हूंदा त सहजी लीन थियण जो राज भी समझी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।